अरे देर थी थे पहिरियों ऑटो। अरे सत्यानाश थियव तव्हांजी। अरे हेठ छो वेठा आहियो? न वो सफ़ाई अभियान चालू आहे न, मां पोचे में लॻायां। हाँ, घर में भी कंदा आहियो तव्हां सफ़ाई? हाँ, कॾहिं कॾहिं। झूठ बोलो। अरे चरिया सफ़ा ॾिसो न था, स्लिप थी वियो आहियां मां। अरे 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 हिकु बरसाति जे पाणी मथां हे चंपलूं था पायूं असां, हलनि घटि थियूं खिसकनि वधीक थियूं। एड़ा सस्ता चंपल पायो छो था पोइ? अरे हिकु वीचारो रस्ते ते विकिणे पियो 120 120 120। मूंखे लॻो चए थो एक शो पीस पर 120 पियो चए। चरिया आहियो या सुठे शोरूम मां वठो न, सुठी क्वालिटी। शोरूमनि मां त ॾिसो तव्हां शोरूम ई वठी सघंदा आहियो, असां मिडिल क्लास माण्हू किथां वठंदासीं एॾा महांगा चंपल। अरे कॉबलर में मॉनसून सेल लगी है, अप टू 50% ऑफ। कॉबलर उते तव्हांखे सुठी क्वालिटी मिली वेंदव सस्ते में। क्रॉक्स मिली वेंदव। भाऊ मां वाइट में किरी पियो आहियां, लेकिन मूंखे वाइट ई खपे, कलर मूंखे वाइट ई वणंदो आहे। वाइट में वैरायटी भी तो जबरदस्त आ। लेडीज लाए तो कॉबलर में जैकपॉट आ। रेनी सीजन लाए हील्स, क्रॉक्स, सैंडल्स, लेडीज हैंडबैग्स जी कलेक्शन भी यूनिक एंड ट्रेंडिंग आ। सैंडल्स हुजन या फैंसी चप्पल्स मिली वेंदो अप टू 50% ऑफ। तव्हां भी विजिट कयो कॉबलर में ऐं कयो फुल सेविंग्स। ऑफर्स अवेलेबल तव कॉबलर जी सभनी ब्रांचेस में। थैंक यू। ॾिसो मां तव्हांखे ड्रेस वठी ॾिनी, तव्हां मूंखे चप्पल वठी ॾिनो। थैंक यू। माय प्लेजर। पोइ हलूं हाणे कॉफीअ ते हलूं। हलो भला तव्हां हलो कॉफीअ ते। बिल्लो तेरी अख कतल करे लख कतल।